अस्सलाम वालेकुम नाज़रीन, DH न्यूज़ में तव्हां सभिनी खे भलीकार। नाज़रीन, कश्मीर मां खे ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं। बुढाणी शहर में धाड़ेल जो हिंदू बिरादरी जे घरनि ते का हथियारनि जे ज़ोर ते औरतुनि खां फुल अटकाई वई। उन हवाले सां असां सां वधीक तफ़सील लाइ मौजूदु आहे कश्मीर मां DH न्यूज़ जो रिपोर्टर शेरबाज़ खोसो। जी शेरबाज़, वधीक तफ़सीलूं खां आगाह कजो। जी जी बिल्कुलु मां खे ॿुधाईंदो हलां त पटवाणी शहर में दाड़ेलनि जी हिंदू बिरादरी जे घरनि ते का हथियारनि जे ज़ोर ते औरतुनि खां हॾवारी फुरलुट करे आहिनि। इतला मुताबिक़ छीना वारो हथियारबंद हिंदू वापारी बेबूलाल जे घर अंदरि दाख़िल थी हिंदू औरतुनि खां ज़ेवर ऐं रोक रक़म फुर करे फरार थिया। इतला बाद हद जी पुलिस ॾुवारनि जे पोयां वयल आहे, पर हिन वक़्त ताईं पुलिस खे का कामयाबी न आहे मिली। अहिड़े वाक़े बाद हिंदू बिरादरी अंदरि ख़ौफ़ ऐं हिरास पखिड़िजी वियो आहे। जी वॾी महिरबानी शेरबाज़, तव्हां तफ़सीलूं खां आगाह कयो।